या असीं एंटी थेफ्ट कैंपेन जेको आहे हले पई असांजी, या हिनखे तक़रीबन 1.5 साल थी वियो आहे, पर हाणे हिकिड़ो यूनिट ठाहियो वियो आहे, DSCO डिस्ट्रीब्यूशन सपोर्ट यूनिट। उन में जेको आहे सो मुख़्तलिफ़ एजेंसियूं, पाक रेंजर्स, पुलिस असां सां गॾु रहंदी। जिते बि बिजली चोरी हूंदी ऐं डिफॉल्टर हूंदो, उनजी लाइन कटी वेंदी ऐं उनजे ख़िलाफ़ु कार्रवाई थींदी। इहा कार्रवाई ओसी ताईं रहंदी जेसीं ताईं इहो आंसर ख़तमु न थींदो। बिजली कुंडा कल्चर ऐं डिफॉल्टर जिते रहंदो, इहो जारी रहंदी। हिन महिल ताईं असां तक़रीबन 40 माण्हू गिरफ़्तार कया आहिनि। पेमेंट तक़रीबन 12 लाख पेमेंट अची वई आहे असांजी। पब्लिक खे इहो ई मैसेज आहे, महिरबानी करे पंहिंजा बिल जेके आहिनि पंहिंजा भरनि। अगरि का हुन में का ग़लती आहे, का मिस्टेक आहे, त असां उहा बि दुरुस्त करण लाइ तयारु आहियूं। ऐं पंहिंजा के भले जेकॾहिं को असां बि हैसियत आहे, असां क़िस्त बि असां न करे ॾींदासीं। ईज़ी इंस्टॉलमेंट में पेमेंट असां करे ॾींदासीं, पेमेंट करे पंहिंजी।